मटियारी मां ख़बर ईंदाल ताला में पाक फौज की हिमायत में रैली जो एहतमाम पाक फौज सां इज़हार यकजहती लाइ असिस्टेंट कमिश्नर आला मज़ाहिर अली बुरड़ो मुख्तियारकार आला नसरुल्लाह जी अगवानी निकतल रैली में मुख्तलिफ सरकारी खातन जंहिं रेवेन्यू म्यूनिसिपल सिहत तालीम खाते जा ऑफिसर मुलाजमन खां अलावा शहर के मुख्तलिफ NGOs ऐं सहाफ़िन जी वॾे अंग में शिरकत कई। पाक फौज की हिमायत में निकतल रैली में शरीक माण्हू जे हथनि में पाकिस्तानी झंडा ऐं पाक फौज जे अगवाननि जी लॻल फोटुनि जा पिना फ्लैक्स खयाल हुआ। रैली मुख्तलिफ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब आला पहुती जिते असिस्टेंट कमिश्नर आला डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो मुख्तियारकार आला नसरुल्लाह जिन रैली के खिताब कंदे चयो त पाकिस्तान जी हिफ़ाज़त लाइ पाक फौज जी जवाननि जी कुर्बानियूं कंहिं खां बि लिकियल न आहिनि। मुल्क जे ख़ातिर पंहिंजी जानिन जा नज़राना पेश कंदड़ पाक फौज जे जवाननि खे सुर्ख सलाम पेश करियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।